अगड़ा भरिसां यूसी मुल्क 150 साला पुराणो क़दीमी ॻोठ वॾेरो वज़ीर ॼामड़ो ऐं सादुल्ला ब्रोही खे हिन महल ताईं बुनियादी सहूलतूं न मिलियूं। असीं पीपी साईं फज़ल शाह, साईं जावेद अली शाह, सईद मुराद अली शाह, चेयरमैन जनाब बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब ऐं तालके सदर एजाज़ अहमद खड़ो साहिब ऐं सैयद प्यार अली शाह ऐं MPA नईम अहमद कर्ल साहिब खे गुज़ारिश कयूं था त रोड ॾिनो वञे। अगरि न ॾिनो वियो त सख़्त खां सख़्त एहतजाज कयो वेंदो। जीअं त असीं ॻोठाणा मोहम्मद बुढ़ल ॼामड़ो, एजाज़ अली ॼामड़ो, मुमताज़ अली ॼामड़ो, नूर मोहम्मद ॼामड़ो, मोहम्मद सालेह ॼामड़ो, सईद खान ॼामड़ो, हाकिम ॼामड़ो, खादिम ॼामड़ो, मोहम्मद एदिल लियाकत ॼामड़ो, मंज़ूर हुसैन ॼामड़ो, ग़ुलाम नबी ॼामड़ो, अताउल्ला ब्रोही, ग़ुलाम मोहम्मद ब्रोही, हयात ब्रोही, अयूब खान ब्रोही ऐं ॿिया काफ़ी ॻोठाणा गॾु थिया ऐं पाण में पिणु सलाह मशवरा कया। उन में तइ कयो वियो त रोड जी सहूलत ॾिनी वञे ऐं असां ॻोठ जा रहवासी पुराणा PP जा वोटर आहियूं। असांखे रोड जी सख़्त ज़रूरत आहे। रोड ॾिनो वञे। असां तव्हांजा वोटर आहियूं। पारां मोहम्मद बुढ़ल ॼामड़ो। 030533933341। रिपोर्टर इमदाद ॼामड़ो, न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़, अगड़ा।